मुफ्ती साहब, मां ज़मींदार आहियां। को वज़ीफ़ो ॿुधायो त मुंहिंजी फ़सल में बरकत थिए। इन जे लाइ चंद शयूं आहिनि, जेकॾहिं उन ते इंसानु अमल करे त पोइ अलाह साईं उन जी फ़सल में बरकत कंदो। पहिरीं शइ, सभ खां पहिरीं शइ ज़मीनदार जे लाइ इहा ज़रूरी आहे त उहो पंहिंजी फ़सल में विहाज जो पैसो इस्तेमालु न करे। जेकॾहिं विहाज जो पैसो ईंदो, बरकत न ईंदी। ॿई शयूं हिकु जॻह ते जमा न थींदियूं। खाद वठे थो, दवा वठे थो, का बि शइ विहाज ऐं सूद जी कंडीशन में न वठे, नक़द पंहिंजे पैसनि सां वठे। ॿी सूरत इहा आहे त पंहिंजी ज़मीन जे अंदरि कंहिं ॿिए शख़्स जो हक़ इस्तेमालु न करे। परायो पाणी आहे, ज़ोर ज़बरदस्ती सां ॿिए जो पाणी पंहिंजी फ़सल में इस्तेमालु कंदो, तॾहिं बि बरकत न ईंदी। टी इहा शइ आहे त जॾहिं फ़सल तयारु थी वञे त सभ खां पहिरियां उन मंझां उशुर कढिजे। जेकी ज़कात हूंदी आहे फ़सल जी, पंहिंजे इलाइक़े जे अंदरि निसिफ़ उशुर आहे, यानी 20 हिसो आहे। छो त पाण जेको आहे पंहिंजी ज़मीन जॾहिं पोख कंदा आहियूं त उन ते ख़र्चु कंदा आहियूं, पाणी ते बि महिनत लॻंदी आहे ऐं खाद भाण आहे, ॿियूं टियूं शयूं आहिनि, पैसो ख़र्चु थींदो आहे। जंहिं इलाइक़नि में फ़सल बग़ैर कंहिं पैसे ख़र्चु थियण जे तयारु थींदी आहे, मींहं जे पाणी सां, उन में को दवा दारू न ईंदो आहे, त उन्हनि जे लाइ शरीयत जो हुकुम आहे त उहे 10 हिसो अदा कनि। लेकिन पाण छो त ख़र्चु करे पोइ फ़सल तयारु कंदा आहियूं, इन करे हितों जा जेके ज़मीनदार आहिनि उहे निस्फ़ उशर यानी 20 हिसो, 100 मण ते 5 मण बणंदो, 5 मण जेको आहे उशुर अदा करे, पोइ इनशा इहे शयूं थींदियूं त पोइ इनशा फ़सल जे अंदरि बरकत बि थींदी। ऐं हिकिड़ी ॿी शइ, जॾहिं हर हलायो न त ट्रैक्टर वारे खे बि मना कयो त हर हलाईंदे उन वक़्तु ज़ोर सां गाना न हलाए। ज़मीन तव्हांजी गाना ट्रैक्टर वारो हलाए त इन सां बि ज़मीन जे अंदरि बेबरकती थींदी आहे।